जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर शहर जी पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर जी जेकी 23 तारीख़ ते मीटिंग जो आयोजन हो, उन में सेंट्रल पंचायत जे अध्यक्ष साहब जेके चीजन के चुनाव अधिकारियों की नियुक्ति तो करे थी, पर अयां ताणी जयपुर शहर के अंदर सेंट्रल पंचायत जा चुनाव की तारीख़ की घोषणा कान थी है। इनके वठी करे जयपुर शहर के तमाम मुखियों असांजे चैनल ते फ़ोन इत्यादि कया अथनि, व्हाट्सएप कया अथनि कि आखिर चुनाव की तारीख़ कॾहिं डिक्लेयर थींदी। इनके वठी करे असां चुनाव अधिकारियों के भी संपर्क कयोसीं कि आखिर कॾहिं तव्हां चुनाव की तारीख़ घोषित था करो, पर अयां ताणी कुछ भी अहिड़ी अपडेट कान्हे जेकी कि असां मुखियुनि खे ॿुधाए सघूं ऐं समाज के ॿुधाए सघूं। बहरहाल दोस्तों, सॼे जयपुर शहर की निगाहूं सेंट्रल पंचायत के चुनाव ते अटकल है कि आखिर नयो जेको अध्यक्ष हूंदो वो केरु हूंदो। हालांकि मैदान में तो कई माण्हू पंहिंजी तैयारी करे रहिया आहिनि ऐं समय समय ते साम्हूं भी ईंदा, पर हींअर जेके चीज कि जयपुर शहर की सॼी जेकी निगाह है उहा सेंट्रल पंचायत जे चुनावी तारीख़ ते लगी पई है। ऐं ॿियो जेकी चीज कि सेंट्रल पंचायत जे अध्यक्ष द्वारा पुराणो लेखो जेको सार्वजनिक न कयो हुआ, उन मथां भी समाज जी निगाहूं आहिनि ऐं मुखियुनि जी निगाहूं आहिनि कि आखिर कॾहिं जेको पुराणो लेखो जेको है उहो सार्वजनिक कंदा, जेका पूर्व अध्यक्ष रही चुका आहिनि चंद्र प्रकाश खेतानी जी। छोकि लेखो जेको छोटो कान्हे, ॾाढो ही मोटो है, जंहिंमें चीजे कि पिछलो चंदीराम रागानी जो पेमेंट है, उन्हनि जो लेखो जेको अञा कान थी सघियो आहे। ऐं तंहिंजे अलावा जेकी ॻाल्हि कजे चंद्र प्रकाश खेतानी जी, त उन्हनि 2 सालनि जो त लेखो जेको जनता जे समक्ष रखियो आहे, मुखियुनि जे समक्ष रखियो, पर जेको एक्स्ट्रा टाइम खयो अथनि लॻभॻि 1.5 खां पौणा 2 साल, उन जो लेखो जेको अञा सार्वजनिक न थी सघियो आहे। त इन ॻाल्हि खे वठी करे असांजो चैनल पूरी निगाह बनाए वेठो है सेंट्रल पंचायत जे चुनावनि ते ऐं हर प्रकार की अपडेट ते। त तव्हां ॾिसंदा रहिजो असांजो यूट्यूब चैनल सिंधी समाचार राजस्थान। हिन ते तव्हांखे हर एक अपडेट मिलंदी सेंट्रल पंचायत के वठी करे, सिंधी समाज के वठी करे। जय श्री झूलेलाल।